मुर्शिदन करीमन जे हुज़ूर खे हासिल करण जे लाइ निकितो आहे। हीअ असांजो सदियनि सालनि खां वठी इस्लामी तरीक़ो आहे। पंहिंजे मुर्शिद जी दरगाह ते पंधु वेंदा आहियूं ऐं पंधु वञण सां गॾोगॾु असां रस्ते जे वणनि खे टिणनि खे जमात खे ऐं हर शइ खे अल्लाह जे ज़िक्र सां जेको आहे लोलियूं ॾींदा वेंदा आहियूं। जमात जे पंधु वञण जो मक़सदु ॿियो को कोन्हे त असांखे को गाॾियूं कोन्हनि या सहूलियतूं कोन्हनि या किराए जा पैसा कोन्हनि, पर असां इन करे निकिरंदा आहियूं त जिथां बि वेंदासीं अल्लाह जो ज़िक्र कंदा, ॻोठ खे रस्तनि खे पाड़े खे त जेको आहे अल्लाह जे ज़िक्र जी बरकत ॾींदा वेंदा। जिथे भी अल्लाह जो ज़िक्र थींदो आहे उते रहमत जा मलाइका ईंदा आहिनि। नबियनि जे सरदार जे सहाबीअ जी हिकु हदीस पाक आहे त नबियनि जे सरदार जो हिकिड़ो सहाबी वॾी उमिरि में मुस्लमान थियो। पाण करीमन खे अर्ज़ु कयो त सही मूंखे को अहिड़ो अमल ॾसियो जे अमल करण सां मां जवाननि खे मारे वञा। पाण फरमायो त सुबुह जो तूं अल्लाह जो ज़िक्र सुबहान अल्लाह व बिहम्दिही सुबहान अल्लाहिल अज़ीम पढ़ंदो कर, पोइ तूं जिते पेर रखंदे पेर जे हेठां जेतिरा वारीअ जा ज़रा मिटीअ जा ज़रा ईंदा उते निकिरी मिलंदी। हेठां गुज़रंदे जेतिरा वणनि जा जेको मथां पन ईंदा ओतिरी तुंहिंजे मथां बरकतूं ईंदियूं, जेतिरी हवा तुंहिंजे मथां गुज़रंदी ओतिरी तोखे निकिरी ईंदियूं। हीअ हुर जमात जा काफ़िला रस्तनि सां ॻोठनि सां वाहननि सां अल्लाह जो ज़िक्र कंदा, पाण बि बरकत हासिल कंदा था वञनि ऐं पूरे इलाइक़े खे बरकतूं ॾींदा था वञनि। इन्हनि पैदल फ़क़ीरनि जी बरकत सां, राह वाट जी बरकत सां, जेको पीस सरदार ख़ैर जो सफ़र करे आहे उन जी बरकत सां असांजे इलाइक़नि मां ॾुख तकलीफ़ दूर थी वेंदियूं। ख़ासि करे असांजे हिन उत्तर सिंध में हिननि ज़िलनि में बदअमनी अगवा चोरी धाड़ा जाम थी विया आहिनि। मां हाणे दोस्तनि खे चवां थो त तव्हां पंहिंजा तरीक़ा छॾे अचो, हुर जमात जे रस्ते ते अचो, हुर जमात जे इलाइक़नि में खिपरे वञो, सांगड़ वञो, उमरकोट वञो, चूंटके वञो, नारे वञो, घोटकी वञो, थर वञो। हुर जमात जे ॻोठनि में माण्हुनि जा हज़ारे सवें धण बीठा आहिनि, उन्हनि जे को कन खूं वठण लाइ तयारु कोन्हे। अचो पीसे सरदार जे ज़िक्र में शामिल थियो, इंशा अल्लाह तव्हांखे बि सांगड़ ऐं उमरकोट वांगुरु हिते अमन मिली वेंदो। नमाज़ पाबंदी सां पढ़ो, अल्लाह जो ज़िक्र कयो, पोइ ॾिसो त कीअं थियूं बरकतूं पवनि।